अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रात बाबरकात इरशाद फरमाइनि था रमज़ान शरीफ जी पोइ दहाके में अल्लाह ताला जी रात बाबरकात पंहिंजे बांधन जी हर हिकु दुआ क़बूल फरमाईंदो आहे। सहाबा किराम अर्ज़ कनि या रसूल अल्लाह हर हिकु दुआ अल्लाह जो वाइदो सचो अवां जो भी फरमान सचो पर असां काफ़ी अहिड़ियूं दुआऊं घुरंदा आहियूं जेके ज़ाहिर में असांखे उन्हनि जो नतीजो उन्हनि जो अमल हुननि जो असर नज़र कोन ईंदो आहे। बानो जेकॾहिं का अल्लाह पाक खां दुआ घुरे ऐं ज़ाहिर में हुनजो असर न थिए हू महसूस कंदो आहे त मुंहिंजी दुआ क़बूल कान थी आहे। नबी पाक जी रात बाबरकात इरशाद फरमाइनि था ईअं नाहे अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात दुआ खे ॿिनि हिस्सनि में तक़सीम फरमायो आहे। हिकिड़ी उहा दुआ जेका आख़िरत जे लाइ घुरबी आहे ॿी उहा दुआ जेका दुनिया जे लाइ घुरबी आहे। अल्लाह ताला ॿई दुआऊं क़बूल फरमाईंदो आहे पर अल्लाह ताला फरमाए थो बाला आख़िरत जे लाइ जेका बि दुआ जीअं बि घुरंदो आहे मां उहा मंज़ूर करे तुंहिंजी दुआ खे क़बूल कंदो आहियां पर दुनिया जी दुआ जेका तूं मूंखां घुरंदो आहे जेकॾहिं उन में तुंहिंजो फ़ाइदो मां अल्लाह खे नज़र ईंदो त उहा तुंहिंजी दुआ ईअं ई क़बूल कंदो आहियां पर जे भला जेका शइ तूं घुरी आहे उन में मुंहिंजे इल्म मुताबिक़ तुंहिंजे लाइ फ़ाइदो कोन्हे त मां दुआ त क़बूल कंदो आहियां पर उन जे एवज़ में दुनिया जूं मुसीबतूं तो तां टारे छॾींदो आहियां। तुंहिंजी दुआ रद्द न कंदो आहियां तुंहिंजी दुआ खे रद्द कोन कंदो आहियां पर तुंहिंजे मथां नबी पाक फरमाइनि था सुबुह खां शाम ताईं शाम खां सुबुह ताईं एतिरियूं मुसीबतूं ईंदियूं आहिनि जो जीअं आसमान मां मींहं जा कतरा वसंदा आहिनि ऐं उहे मुसीबतूं तोखे ज़मीन ते हलणु न ॾियनि पर जेके तुंहिंजूं दुआऊं क़बूल कोन थींदियूं आहिनि तुंहिंजे ख़्याल में लख रुपयो घुरियमि कोन मिलियो पुट घुरियमि कोन मिलियो कर्ज़ लाइण जी दुआ घुरियमि कोन लथो बीमार जे शफ़ा लाइ दुआ घुरियमि कान बीमार खे शफ़ा मिली अल्लाह ताला फरमाए थो तुंहिंजे ख़्याल में दुआ क़बूल न थी अल्लाह ताला फरमाए थो हिकमतूं मां पंहिंजूं पाण ॼाणंदो आहियां दुआ तुंहिंजी क़बूल कंदो आहियां पर उन जे एवज़ मां तोखां ॿियूं मुसीबतूं ॾारे छॾींदो आहियां। अल्लाह ताला फरमाईंदो उदूनी अस्तजिब लकुम ओ मुजाबन हो घुरण तहां जो कम आहे त क़बूल फरमाइण मां अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जो कम आहे। अल्लाह जो वाइदो सचो आहे। अल्लाह पाक जी रात बाबरकात इन भलारे महीने में इन भलारनि दिहाड़नि में इंसान जे मथां वॾो करम फरमाईंदो आहे एतिरियूं नेमतूं अता फरमाईंदो आहे जो माने खे उनजी ख़बर ई कान हूंदी आहे। दुरूद शरीफ़